कोटली कबीर प्रेस क्लब अॻियां खाइण पीअण ऐं वज़न खणण मिट्री जो मशहूर महरूफ 65 साला पहलवान कुर्बान मोजाई महराबपुर जी गुलाम रसूल पठाण खां 10,000 रुपयनि जी शर्त खटे वरिती। जंहिं में पहलवान कुर्बान मोजाई अधु किलो ॾांबे जो तेल ऐं किलो खीर हिक साई सां पी बाद में अधु किलो माओ खाई शर्त खटे वरिती। जंहिं दौरान तमाशाई खेस आड़ियूं वॾाए खूब दाद ॾिनी। शर्त रखंदड़ गुलाम रसूल पठान पहलवान कुर्बान जी करतब जी पहलवानी खे ॾिसी दाद ॾींदे खेस खे 10,000 रुपया रोक ॾियण खां अलावा 2,000 रुपये जो अलॻि हार पाराए मुबारकूं पिणु ॾिनियूं। वाज़े रहे त पहलवान कुर्बान मोजाई नवाबशाह समन सरकार सखी अलियार जे मेले ते ॿियनि हंधनि ते बिजली जो थंभो ट्रैक्टर जी कीण डग इंजण पुठीअ ते खणण ऐं हिक चेज ते साइकिल खणी उन खे फिराइण ऐं 5 किलो छोला खाइण सां गॾु किलो सचो गिहु हिक साई सां पी वञण जहिड़ा करतब करे शर्तूं खटे लखें रुपए जा इनाम हासिल करे चुको आहे। पैसा कटवार पियो बोतल सुनाई दे जा